फरमाया या अय्युहल्लज़ीना आमनू वल्लज़ीना हादू वसाबैन व नसारा मन आमन बिल्लाहि वल यौमिल आखिर व अमल सालियन फला खौफ अलैहिम वला हुम यज़नून। अल्लाह साईं कंहिं बि मसलक जी ॻाल्हि नथो करे चए थो जेको अल्लाह ते यकीन रखे क़यामत जे ॾींहं ते यकीन रखे ऐं उनजा अमल सुठा हुजनि उहो ला खौफ आहे। त शाहनवाज़ हिकिड़ो मज़हबी घराने जो माण्हू हो, मुसलमान हो, उनजी पूरी फैमिली मुसलमान आहे। हुनजी ID तां हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा रोज़े मुबारक अक़बाल मिलिया आहिनि। उन खे बिना तहक़ीक़ जे अहिड़ो इल्ज़ाम हणी ऐं हुनखे क़तल करे ऐं उहो असांजे रियासत जो इहो क़ानून ई कोन्हे त कंहिं पुलिस जी तहवील में उनखे वठी ऐं क़तल कयो वञे। उन खां पोइ वरी उन जेका लाश सां तज़लील कई वई आहे, उन्हनि वहशी ऐं जुनूननि इस्लाम जी आड़ वठी। इहो असांजे इस्लाम में बि ईअं कोन्हे। इस्लाम में क़ुरान शरीफ़ में फरमायल आहे ला इकराह फ़िद्दीन, दीन में का बि ज़बरदस्ती कान्हे का। दीन जी आड़ वठी हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उहो दीन आहे जंहिंमें मोहब्बत आहे, प्यार आहे। मोहम्मद बिन कासिम जो इस्लाम असांजी सिंध में आयो ई न हो, हिते आयो ई न हो, त हुज़ूर जन खे सिंध मां जन्नत जी ख़ुशबू अचे थी। मौला अली मुश्किल कुशा के इल्म जो सिज उभरंदे नज़र अचे थो। इमाम हुसैन घुर करे थो त मूंखे छॾियो त मां सिंध वञा। हिननि कहिड़ो इस्लाम आंदो आहे? ने इस्लाम में छा इहो आहे त कंहिंजे बचनि खे लावारिस कयो, यतीम कयो। असां उनजी सख़्त तरदीद कयूं था ऐं जन बि जेको पुलिस जी तहवील में आणे जेको हुन सां हेतिरो कलूर कयो आहे, उहे जेके ऑफिसर आहिनि उन्हनि जी शफ़ाफ़ जेका तहक़ीक़ कराए उन्हनि खे सज़ा ॾिनी वञे ऐं जन बि लाश जी तज़लील कई आहे दीन ऐं इस्लाम जी आड़ वठी। इहो कंहिं बि दीन में कंहिं बि धर्म में ईअं कोन्हे कंहिंजे जेका मर्डर आहे उन जो का तज़लील कजे। उन्हनि ज़िम्मेवार माण्हुनि खे पंहिंजो उन इंसाफ़ जे कटड़ में आणे उन्हनि खे सख़्तु सज़ाऊं ॾिनियूं वञनि। इहो असांजो मुतालबो आहे। ऐं जेको बि आहे शाहनवाज़ जी जेका बि बचड़ा आहिनि, फैमिली आहे, घर रहे, उनखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। इहो असांजो मुतालबो आहे।